अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सुबह प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू मां सनाउल्लाह हाशमानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, प्रोग्राम जे पहिरें हिस्से में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में पार्लिमानी वफ़द परॾे वियल आहे ऐं पाकिस्तान जो जेको इमेज आहे या जेको पाकिस्तान जो केस आहे, पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे, उहो दुनिया आॾो पेश करण जे लाइ सिफ़ारतकारी कई पई वञे। अमेरिका जो दौरो कयो वियो। हिन वक़्तु बरतानिया में जेको आहे सो वफ़द जेको आहे उहो मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञी करे मुख़्तलिफ़ पॉलिटिकल माण्हुनि सां, डिप्लोमेट सां ॻाल्हि ॿोल करणु ऐं पंहिंजो मौक़िफ़ पेश करण खां पोइ हिन वक़्तु पाण जाइज़ो वठंदासीं त पाकिस्तान जेको पंहिंजो मौक़िफ़ आहे उहो छा कामयाबु तरीक़े सां असराइते नमूने पेश करे सघियो आहे, न करे सघियो आहे। इन सां जेको आहे सो पाकिस्तानी सफ़ारती जेकी सतह ते पॉलिसीज़ आहिनि उन ते केतिरा असर पवंदा ऐं दुनिया ते पाकिस्तान जो केतिरो इमेज आहे या जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ रहियो आहे हमेशह दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु या जेकी भारतीय अगराई जे ख़िलाफ़ु, छा पाकिस्तान पंहिंजे मौक़िफ़ खां आलमी दुनिया खे क़ाइल करे सघंदो। हिन वक़्त ताईं जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि उहे इलाही पॉज़िटिव आहिनि। दुनिया इन शइ खे तस्लीम करे पई त जेको पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे उहो असराइतो आहे। पाकिस्तान जे मौक़िफ़ में ईअं खणी चइजे दम आहे। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे स्कॉलर आहिनि फॉरेन अफेयर्स जा इम्तियाज़ अली साहब, पाण अमेरिका में मौजूदु आहिनि। उन्हनि सां अमेरिका जे दौरे जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, मुख़्तलिफ़ ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इम्तियाज़ साहब, सभ खां पहिरियां वॾी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो आहे। अवां खां सिर्फ़ु ॼाण चाहींदासीं त पाकिस्तान तरफ़ां पार्लिमानी वफ़द सिफ़ारतकारी जे हवाले सां वियल आहे। अमेरिका जो दौरो बि थियो, हिन बरतानिया जो दौरो बि थिए पियो। त अमेरिका जो दौरो जेकॾहिं स्पेशली उन ते ॻाल्हाइजे त छा पाकिस्तान पंहिंजो मौक़िफ़ मञाइण में अव्हांखे लॻे थो त उहो कामयाबु थियो आहे? पाकिस्तान पंहिंजो जेको मौक़िफ़ आहे उहो असराइते नमूने दुनिया आॾो रखियो आहे? महिरबानी सनाउल्ला, जेको आहे सो टे शयूं तमामु अहम आहिनि जेके पाकिस्तान जो जेको वफ़द आहे बिलावल साहब जी सरबराही में हिते उन्हनि ते डिस्कस कयो। सभ खां पहिरीं ॻाल्हि त हुन बार बार इन ॻाल्हि खे इंडोर्स कयो यूएस मीडिया जे साम्हूं त जेको प्रेसिडेंट ट्रम्प जो जेको रोल आहे, जेको मीडिएटिव रोल आहे ऐं सीज़ फायर कराइण में ऐं पीस इनिशिएटिव आहे, उहो जेको आहे सो पाकिस्तान इंडोर्स करे थो ऐं पाकिस्तान उनखे फर्दर जेको आहे सो अॻिते वठी वञण लाइ तयारु आहे। ऐं पर्टिकुलरली जेकॾहिं प्रेसिडेंट ट्रम्प कश्मीर जे मसइले में मीडिएशन करे पंहिंजी उनखे हल कराइणु चाहे थो त पाकिस्तान उनजे लाइ बिल्कुलु ओपन आहे। ॿी ॻाल्हि जेका पाकिस्तान जे वफ़द हिते बार बार कई उहा इहा कई त असां इंटरनेशनल मीडिया जे साम्हूं, यूनाइटेड स्टेट्स जे साम्हूं ऐं यूएस जेके मेंबर आहिनि हितां जी पार्लियामेंट जा, उन्हनि जे साम्हूं इहा ॻाल्हि कयूं था त जेको पहलगाम वाक़ियो थियो आहे उन जा जेकॾहिं कुझु सबूत आहिनि त उहे पाकिस्तान खे ॾियनि, पर इंडिया वटि को सबूत न आहे। बग़ैर सबूत जे हुननि जेको आहे सो रेड शुरू कई, ऑपरेशन सिंदूर शुरू कयो। पाकिस्तान जेको आहे सो पंहिंजे डिफेंस में रिस्ट्रेंट जो मुज़ाहिरो कंदे इंडिया खे जवाबु ॾिनो ऐं उन खां पोइ कंटिन्यूअसली इंडिया जे तरफ़ां जेको आहे सो जेको रियलिटी आहे उनखे एडमिट न पियो कयो वञे। मिसाल तौरु इंडिया कॾहिं बि एडमिट न पियो करणु चाहे त हुननि जा जेके फाइटर जेट आहिनि उहे किराया विया आहिनि, पर बिल्कुलु बाद में तव्हां ॾिठो त इंडियन जेको एयरफोर्स जो सरबराह हो उन हिकु न्यूज़ मीडिया जे साम्हूं ॿाहिरि वञी हिन ॻाल्हि खे एडमिट कयो त नुक़सानु थियो आहे ऐं जेको आहे सो केतिरो थियो आहे असां हुनखे रेक्टिफाई कयो। टी शइ जेका पाकिस्तान जे जेको डेलीगेशन आहे उन्हनि हिते फोकस कयो उहा इहा त जेको इंडिया आहे उहा वेपनाइज़ेशन ऑफ वाटर जेको आहे वाटर खे एज़ अ वेपन इस्तेमालु करे रहियो आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़, जेको इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। तव्हां पाण ॾिसो इंटरनेशनल लॉ जे ख़िलाफ़ आहे इहो सिविलाइज़ कम्युनिटी जेको आहे सो वी आर लिविंग इन कम्युनिटी ऑफ सिविलाइज़ नेशंस। जेकॾहिं तव्हां हुते रहो था, तव्हां तक़रीबन 240 मिलियन माण्हुनि जो पाणी बंदि कंदव त उनजो छा आउटकम निकिरंदो? अल्टीमेटली पाकिस्तान जे वफ़द इहो मैसेज ॾिनो आहे त दुनिया में जेकॾहिं ही इंडिया ई आहे जेको दुनिया खे हिकु पाणी जे मथां हिकु न्यूक्लियर कॉन्फ्लिक्ट तरफ़ धिके रहियो आहे ऐं इहा ॻाल्हि हिते ॿुधी वई आहे ऐं इन ॻाल्हि खे हिते सीरियस वरितो वियो आहे। ऐं ही पहिरियों चकर मां इहो नोटिस कयां पियो हिते अमरीका में, ख़ासि तौर ते मई खां पोइ त पाकिस्तान जे डेलीगेशन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उनखे यूएस थिंक टैंक्स, पर्टिकुलरली जेको यूएस मिलिट्री कॉम्प्लेक्स आहे उहो ॾाढो सीरियस वठे पियो। सही। छो जो तव्हां ॾिठो त जेको 7 मई ते जेको थियो पाकिस्तान इंडिया जे दरमियान जेका एयरफोर्स जी जेका वेड़ थी आहे उनमें डायरेक्टली इंट्रस्ट वठी रहिया आहिनि जेको यूएस मिलिट्री कॉम्प्लेक्स आहे उन जा जेको आहे सो ख़ासि तौर ते थिंक टैंक्स उहे ॾिसी रहिया आहिनि, ऑब्ज़र्व करे रहिया आहिनि त पाकिस्तान कहिड़े तरीक़े सां उनखे टैकल कयो ऐं जेके राफेल बुनियादी तौर ते पाकिस्तान डाउन कया आहिनि उहे कीअं कया आहिनि, उन जा ग्लोबल इम्पैक्ट छा थींदा ऐं चाइना ख़ासि तौर ते जेको चाइनीज़ टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदे पाकिस्तान हिनखे कयो आहे
त इहो फ्यूचर जा जेके कॉन्फ्लिक्ट आहिनि हिन रीजन में उन खे कहिड़ी डायरेक्शन तरफ़ वठी वेंदा। सो हा, बिल्कुलु पाकिस्तान जो डेलीगेट जेको आहे उनखे डेलीगेशन खे सीरियस वरितो पियो वञे, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी पई वञे ऐं उनखे उन्हनि जी ॻाल्हियुनि ते जेको आहे सो मीडिया में बि डिस्कशन थी आहे ऐं यूएस थिंक टैंक्स में बि थी आहे। अमेरिका जे हवाले सां पाकिस्तान अमेरिका वियो, ॾाढो संजीदगी सां मुलाक़ातूं थियूं, डिप्लोमेटिक सतह ते बि, पॉलिटिकल सतह ते बि। बिलावल साहब जो अॼु हिकिड़ो बयानु साम्हूं आयो आहे, उहे चवनि था त भारत खे कन खां पकिड़े ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणणो पियो त अमेरिका ईअं बि कंदो। तव्हां छा पिया सम्झो त पाकिस्तान खे कहिड़ियूं उमेदूं आहिनि अमेरिका मां, त अमेरिका पाकिस्तान जे लाइ या जेको छिकताइण आहे उनखे ख़तमु करण लाइ, घटाइण जे लाइ, या गॾोगॾु जेको कश्मीर मसइलो आहे उहो बि इंतिहाई अहम आहे, उहो हाणे हाईलाइट थियो आहे, दुनिया उन कश्मीर मसइले ते ॻाल्हाए थी, त उन में को अमेरिका किरदारु अदा करे सघे थो? अमेरिका जूं जेके थिंक टैंक्स आहिनि उहे छा पियूं सोचनि इन हवाले सां, या जेको सदर ट्रंप आहे उहो सघ रखे थो त उहो कश्मीर मसइले खे हल कराए सघे? सदर ट्रंप जो मौक़िफ़ वाज़िह आहे, उहो त इन मसइले खे हल कराइणु चाहे पियो, पर मसइलो इहो आहे त इंडिया जेको आहे सो थर्ड पार्टी जी मीडिएशन नथो चाहे कश्मीर जे मसइले ते। बिलावल साहब जो इहो बयानु बिल्कुलु मूं ॿुधो त इंडिया खे जेकॾहिं अमेरिका चाहे त कन खां वठी करे उहो मेज़ ते आणे सघे थो। मुंहिंजे ख़्याल में त इंडिया जेको आहे सो अमेरिका जेको आहे सो इंडिया ते इन्फ्लुएंस करे थो, पर एतिरो घणो इन्फ्लुएंस अञा बि नथो करे त उहो कश्मीर जो मसइलो अमेरिका जे चवण ते इंडिया हल सही। करे। मूंखे नथो लॻे त तमामु जल्दी इहो थियण वारो आहे। हा, अमेरिका नथो चाहे त जेको आहे सो पाकिस्तान ऐं इंडिया जे दरमियान झेड़ो थिए, जेका जंग आहे वधे, तवील वञे, न्यूक्लियर वार थिए, या अहिड़े तरीक़े जी का ॿी कंसंट्रेशन हिन रीजन जे अंदरि थिए जंहिंजे करे अमेरिका तमामु एग्रेसिवली रोल प्ले कयो, ख़ासि तौर ते प्रेसिडेंट ट्रंप ऐं जेको सेक्रेटरी आहे रोबियो ऐं उन्हनि जेको आहे सो मई में सीज़ फायर करायो। हाणे मसइलो इहो आहे त हिते इंडियन जेको आहे लॉबी ॾाढी स्ट्रॉन्ग आहे। जेको इंडियन डेलीगेशन बि आयल आहे हिते DC में, शशि थरूर जेको जंग लीड करे पियो, उहे JD वेंस जेको वाइस प्रेसिडेंट आहे उन्हनि सां मिलिया आहिनि, ज़ाहिर आहे उन ऐं ॿियनि हाई लेवल मीटिंग्स बि करे रहिया आहिनि। पर उन्हनि जे कंपेरिजन में असां पाकिस्तान ॾिसूं त पाकिस्तान पंहिंजी कैपेसिटी जे हिसाब सां कंपेरेटिवली सुठो अचीव कयो आहे, सुठो परफॉर्म कयो आहे, ऐं पाकिस्तान दुनिया खे इहो मैसेज ॾिनो आहे त पाकिस्तान वार नथो चाहे, इंडिया वार मॉन्गरिंग करे पियो। इंडिया जेको आहे सो पाणी खे वार जो वेपन तौरु इस्तेमालु करे थो, ऐं साउथ एशिया में हिकिड़ी न्यूक्लियर वार जेकॾहिं थी सघे थी त उहा पाणी ते थी सघे थी, उनखे सीरियस वरितो वञे। ऐं टी ॻाल्हि जेका पाकिस्तान बार बार करे पियो उहा इहा थो करे त जेकॾहिं को बि इंटरनेशनल इंस्टीट्यूशन या मुल्क जांच करे थो, मीडिएशन करे थो, ऐं जेको वाक़ियो थियो आहे कश्मीर में उन लाइ पाकिस्तान रेडी आहे। त मुंहिंजे ख़्याल में इहे टई ॻाल्हियूं पाकिस्तान जो केस मज़बूत कनि थियूं, छो जो ॿिए तरफ़ इंडिया टिनी ॻाल्हियुनि खे डिनाए करे थो, यानी हुन यूनिलेटरली जेको आहे सो इंडस वाटर ट्रीटी जेको आहे उनखे मॉडल करे छॾियो। उन खां पोइ वरी तव्हां इहो ॾिसो त इंडिया जेको सो प्रेसिडेंट ट्रंप जी जेका मीडिएशन आहे उनखे बि नथो मञे, ऐं थर्डली जेको आहे सो न्यूट्रल इंस्टीट्यूशन जे साम्हूं जांच कराइण लाइ तयारु न आहे। सही। अच्छा इम्तियाज़ साहब, असां ॾिठो त हिन जंगबंदी जे लाइ हवाले सां सदर ट्रंप जो पहिरियां ट्वीट आयो ऐं सदर ट्रंप चयो आहे त ॿई धुरियूं राज़ी थियूं उन वक़्तु जॾहिं जेको आहे सो जंगबंदी सीज़ फायर थियो, त पहिरियां जेको आहे सो सदर ट्रंप जो हिन हवाले सां ट्वीट आयो। हाणे जेकॾहिं ऐं इहो बि माना मुख़्तलिफ़ फोरम्स ते इनखे बि डिस्कस कयो वियो त जेकी सीज़ फायर जी दरख़्वास्त आहे उहा इंडिया जे तरफ़ां थी त भई सीज़ फायर असांजे विच में करायो। उनखे बावजूद बि अव्हांखे छा पियो लॻे त कहिड़ा सबब थी सघनि था त जेको इंडिया आहे उहो जेको थर्ड कंट्री आहे या जेकी टीं धुर आहे उनजी मेडिशन नथो चाहे ऐं उनखे कंहिंखे विच में आणणु नथो चाहे? जी आहे त इंडिया फेस सेविंग चाहे थो, ऐं जॾहिं इंडिया ॾिठो 7 मई में हुननि जी एयरफोर्स खे तमामु घणो नुक़सानु थियो, उन खां पोइ जेको राफेल जेको उहे बि उन्हनि जो लूज़ थियो, ऐं रिपोर्ट्स आहिनि क्रेडिबल, न्यूयॉर्क टाइम्स, फाइनेंशियल टाइम्स हिते रिपोर्ट कया त जेको आहे सो घटि में घटि 2 राफेल किरिया आहिनि। उन खां पोइ जॾहिं इंडिया उन स्कोर खे बराबरि करण जी कोशिशि कई 11 मई ते, त तव्हां ॾिठो पाकिस्तान वरी हुनखे जवाबु ॾिनो ऐं तमामु सधारो जवाबु ॾिनो। उन खां पोइ इहो ई हो जंहिं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ख़ासि तौर ते JD वेंस खे अप्रोच कयो ऐं सीज़ फायर लाइ ॾियो। त हाणे फेस सेविंग हुननि खे खपे थी, ऐं इहा ॻाल्हि जेको आहे सो इंटरनेशनल मीडिया बि हाईलाइट कई आहे, हिते US में थिंक टैंक्स बि इहा ॻाल्हि कनि पिया
त पाकिस्तान जो जेको रिस्पॉन्स आहे उहो कैलकुलेटेड आहे, रिस्ट्रेंड आहे, डिफेंस में आहे ऐं मेच्योर आहे, रिस्पॉन्सिबल आहे। तव्हां हींअर ताईं ॾिसो पाकिस्तान जी लीडरशिप खणी जेको आहे सो आर्मी चीफ खां वठी करे, प्राइम मिनिस्टर खां वठी करे, फॉरेन मिनिस्टर खां वठी करे, तव्हां बग़ैर ज़रूरी को अहिड़ो बयानु न ॾिनो आहे एग्रेसिव बयानु। जयशंकर जेको आहे इंडियन फॉरेन मिनिस्टर, उहो हींअर जेको दौरो करे पियो ॿाहिरि मुल्कनि जो, उनजो तमामु गैर ज़रूरी बयान अचनि था। मोदी सरकार जेको आहे सो उहा हींअर कैंपेन करे पई, बिहार में वोट खणा रहा आहिनि ऐं उते बार बार उहे टे ॻाल्हियूं रिपीट कनि पिया। हिकु पाकिस्तान, ॿी जेको आहे सो कश्मीर, ऐं टीं जेको आहे सो इंडियन मुस्लिमनि जेके इंडियन मुस्लमान आहिनि उन्हनि खे टारगेट कनि पिया। त इंडिया जो स्टांस कमज़ोर थियो आहे इंटरनेशनली जेकॾहिं तव्हां ॾिसो। अच्छा इमतियाज़ साहब, जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं पाकिस्तान जी सिफ़ारतकारी जे हवाले सां, पाकिस्तान जी माज़ी में सिफ़ारती पॉलिसी खे अव्हां ज़रूरु यकीन ॾिठो आहे, उन्हनि ते अव्हां जो तजियो बि रहियो आहे। हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल में जॾहिं इंडिया सां पंहिंजो हल्को फुल्को टेंशन बि आहे, इन मौजूदा सूरत हाल में छा पाकिस्तान जी जेकी सिफ़ारती पॉलिसी आहे उन में का शिफ्ट नज़र अचे पई, कि तब्दीली जा आसार नज़र अचनि पिया अव्हांखे? ॾिसो, पाकिस्तान ट्रंप मुल्क जी सिफ़ारतकारी कॾहिं कामयाबु थींदी आहे, कॾहिं उहो मुल्क पाण स्टेबल हुजे ऐं मज़बूत हुजे। सही। मई में जेको कुझु थियो उन में पाकिस्तान जो ॾेखारियो त पाकिस्तान इंटरनली मज़बूत बि आहे, पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा करणु ॼाणे थो। पाकिस्तान इंडिया जहिड़ो एग्रेसर मुल्क आहे जेको 8 गुना वॾो आहे पाकिस्तान खां, मज़बूत आहे मिलिटरीली, जियोग्राफिकली, इकोनॉमिकली। पाकिस्तान उन खे बि फेस करणु ॼाणे थो ऐं पंहिंजो डिफेंस करे सघे थो उनजे साम्हूं। त इहा शइ पाकिस्तान जी क्रेडिबिलिटी वधाए थी ऐं इहा ई ॻाल्हि आहे त हिन चकर जेको पाकिस्तान जो डेलीगेशन आयो आहे उनजी ॻाल्हि ॿुधी पई वञे, उन्हनि खे सीरियस वरितो पियो वञे। ऐं जेको बि हिन वक़्तु पाकिस्तान जी जेका सिफ़ारतकारी आहे, जेकी कम्युनिकेशन्स वञनि थियूं दुनिया में, उन्हनि खे सीरियस वरितो पियो वञे, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी पई। छाजे करे जो उनजे पोयां हिकु क्रेडिबिलिटी आहे जेका पाकिस्तान स्टेब्लिश कई आहे मई में, जेको कुझु मई में थियो आहे। सही। त मुंहिंजे ख़्याल में त हिन चकर हाणे जेको पहलगाम खां पोइ जेको पाकिस्तान, मुंहिंजे ख़्याल में हिकु वॾी अचीवमेंट पाकिस्तान सिफ़ारतकारी डिप्लोमेटिकली कई आहे, उहो रीहैक्शनेट कयो आहे पंहिंजो पाण खे इंडिया सां गॾु। तव्हां ॾिसो प्रेसिडेंट ट्रम्प जा बयान खणी, हू जॾहिं ॻाल्हि करे थो इंडिया ऐं पाकिस्तान खे इक्वली तोड़े थो। बाबा इंडिया ऐं पाकिस्तान जी लीडरशिप रिस्पॉन्सिबल आहे, इंडिया ऐं पाकिस्तान जेको आहे सो उहो पीस कनि, उन्हनि ॿिन्ही सां मां ट्रेड करणु चाहियां थो ऐं ॿई जेको आहे सो तमामु भला ऐं ग्रेट मुल्क आहिनि। इहा उहे ॻाल्हियूं जेके इंडिया खे नथियूं वणनि। इंडिया कॾहिं नथो चाहे त पाकिस्तान रीहैक्शनेट थिए, पाकिस्तान खे बराबरी जे अंदाज़ ते तोड़ियो वञे इंटरनेशनल कम्युनिटी में, ऐं कश्मीर जो मसइलो इंटरनेशनलाइज़ थिए, हाईलाइट थिए। त मां सम्झां थो त डिप्लोमेटिकली पाकिस्तान पंहिंजो इहो पंहिंजो डिप्लोमेटिकली टारगेट अचीव कया आहिनि। पाकिस्तान पंहिंजो डिफेंस वाइज स्ट्रेटेजिक पंहिंजा जेको टारगेट आहिनि उहे बि अचीव कया आहिनि। सही। जीअं मिसाल तौरु कश्मीर जो मसइलो इंटरनेशनलाइज़ थियो आहे, इंडिया पाकिस्तान रीहैक्शनाइज़ थिया आहिनि ॿीहर। ऐं तव्हां ॾिसो त स्ट्रेटेजिकली हींअर छा थियो आहे त ही जेको मई में जेको कुझु थियो ऐं इंडिया जी जेका सोच कई उहा इहा आहे कि किथे वञी पाकिस्तान में हमलो कंदासीं ऐं उनजो जवाबु न ईंदो, पाकिस्तान चुप करे रहंदो, ईअं न थियो। बल्कि पाकिस्तान ॾाढो एफिशिएंट जवाबु ॾिनो ऐं जेको आहे सो पाकिस्तान एयरफोर्स हुननि जो तमामु घणो नुक़सानु कयो आहे, जेको एडमिट बि न पिया कनि। ऐं उन खां पोइ वरी 11 तारीख़ ते जेको थियो, जेको इंडिया वरी मिज़ाइल हयां, उन खां पोइ वरी पाकिस्तान रिस्पॉन्स कयो ऐं पोइ इंडिया जेको आहे सो उहो वञी अप्रोच करे थो जेको जेडी वेंस खे ऐं सीज़ फायर लाइ। त मुंहिंजे ख़्याल में स्ट्रेटेजिकली, डिप्लोमेटिकली पाकिस्तान पंहिंजा जेके कोर ऑब्जेक्टिव आहिनि हुन वक़्तु फॉर द टाइम बीइंग एटलीस्ट इहो नज़र अचे पियो त उहे पाकिस्तान अचीव कया आहिनि। सही। अच्छा इम्तियाज़ साहब, आख़िर में अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं पाकिस्तान खे सिफ़ारती महाज़ ते अॻिते वधण लाइ कहिड़ा क़दम खणण जेके आहिनि उहे ज़रूरी आहिनि, कहिड़ा क़दम हिन वक़्तु पाकिस्तान खे सिफ़ारती महाज़ ते खणणु खपनि? जी, सिफ़ारती महाज़ ते मुंहिंजे ख़्याल में त जीअं ई पाकिस्तान जो डेलीगेशन आयो आहे, इहे चैनल्स पाकिस्तान खे इस्तेमालु करणु खपनि, यूएस खे बार बार इंगेज करणु खपे। ऐं तव्हां हिकिड़ो शइ सम्झण जी कोशिशि कयो त हीअ जेका करंट एडमिनिस्ट्रेशन आहे यूएस में, इन में 4 मेंबर जेको आहे यूएस जी पार्लियामेंट में उहे इंडियन निज़ाद आहिनि। वाइस प्रेसिडेंट जी जेका वाइफ आहे उहा इंडियन आहे। इंडियन लॉबी वाशिंगटन डीसी में तमामु मज़बूत आहे ऐं उन जे ॾेठ ते पाकिस्तान पंहिंजी ॻाल्हि हिते कई आहे, तमामु सुठे नमूने सां रखी आहे। इन जो मतिलबु इहो आहे त इहो जेको चैनल आहे डिप्लोमेटिक, इहो हिकु एफिशिएंट चैनल आहे, उनखे कंटिन्यू पाकिस्तान खे रखणु खपे।
ऐं अमेरिका सां गॾोगॾु हींअर पाकिस्तान जो डेलीगेशन जीअं यूके वियल आहे, यूरोप खे इंगेज करे, रशिया खे इंगेज करे, ऐं ही मल्टाइलेटरल इंगेजमेंट जो ज़मानो आहे। जेतिरा दुनिया जा मुल्क आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो जेको कॉन्सेंट्रेशन रीसेंट थी पाकिस्तान जे हक़ में, चाइना पाकिस्तान जे हक़ में, टर्की पाकिस्तान जे हक़ में, आज़रबाईजान बिल्कुलु पाकिस्तान खां तव्हांखे बीठे नज़र आया। इंडिया आइसोलेटेड हो। को मेजर मुल्क, को वॾो मुल्क इंडिया जे हक़ में प्रैक्टिकली बीहंदे नज़र न आयो पाकिस्तान जे ख़िलाफ़। त मां सम्झां थो त इहे जेके एफर्ट्स आहिनि डिप्लोमेटिक, इन्हनि खे चैनलाइज़ कयो वञे, बार बार इंटरनेशनल कम्युनिटी खे उन्हनि जी ज़िम्मेदारी यादि ॾियारण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान UN में बि थियो ऐं यूनाइटेड नेशंस जे सेक्रेटरी जनरल खे इहा ॻाल्हि कई वई, हुनखे ॿुधायो वियो त जेके रेज़ोल्यूशन्स आहिनि कश्मीर ते, उन्हनि ते इम्प्लीमेंट करायो वञे। इंडिया खे बार बार इन डिफरेंट चैनल्स जे ज़रिए प्रेशर जेको आहे सो बिल्ड करे सघिजे थो, ऐं इहो एफिशिएंट चैनल आहे मुंहिंजे ख़्याल में। त इंगेजमेंट ख़ासि तौर ते US सां, UK सां, यूरोप सां, ऐं यूरोपियन यूनियन सां, रशिया सां, ऐं ऑफकोर्स चाइना, त ऑफकोर्स टर्की ऐं जेको जी इस्लामिक वर्ल्ड आहे उन्हनि सां पाकिस्तान जा सुठा रिलेशन्स आहिनि। उहे पाकिस्तान जी ॻाल्हि ॿुधनि बि पिया ऐं उनखे क्रेडिबल बि सम्झनि पिया। ठीकु आहे इम्तियाज़ साहब, वॾी महिरबानी, अवां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, स्कॉलर आहिनि फॉरेन अफेयर्स जा इम्तियाज़ साहब, उन्हनि जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। पाकिस्तान जो जेको पार्लिमानी वफ़द आहे, उन जेकी सफ़ारतकारी आहे, जहिड़े नमूने पाकिस्तान जो पार्लिमानी वफ़द पंहिंजो मौक़िफ़ दुनिया जे ॾाढो पेश करे रहियो आहे, उन ते पंहिंजो नुक़्ता नज़र अव्हां जे साम्हूं रखियो। नाज़रीन, वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ पाण ॿीहर हाज़िर थींदासीं त ॻाल्हि ॿोल कंदासीं बजट 2025-26 जे हवाले सां।